सियासत ऐं तालीम खे अलॻि अलॻि करे ॾिसण ऐं इन्हनि सुवालनि खे मुकमल तौर ते हिकिड़े जेको आहे धार नुक़्ते नज़र सां ॾिसण वारो मामिलो को जेको आज़ादु ख़्याल माण्हू या नियो लिबरल सोच रखंदड़ माण्हू त करे सघे थो, पर खाॿी दौर वारो माण्हू कॾहिं बि इन्हनि मामलनि खे अलॻि अलॻि नथो रखी सघे। छो त असां वटि बुनियादी तौर ते इहे मुआशिरे जाई हिकिड़ा पासा आहिनि, हिकिड़ा इज़हार आहिनि, हिकिड़ा जेके अंसर आहिनि, उन्हनि खे असां अलॻि अलॻि करे कोन था सघूं। मां भाइ थो थोरो जेका पॉलिटिक्स आहे उनखे थोरो रखी ऐं पोइ सिंध ते बि अचिजे, छो त गॾियल तौर ते हींअर जेको असांजो सुवालु आहे उहो सिंध जे ई पस मंज़र में आहे। बैन अल-अक़वामी तौर ते जेके दुनिया में सियासी जेका सूरत हाल आहे, जेका मथे उभरियल असांखे नज़र अचे थी, उनजो हिकिड़ो सतही ॾेख थियो आहे त जेको चीन आहे उन जे सरमाएदारी जो जेके तमामु हिकिड़ा मनफ़ी असरात उहे शुरू थियणु साम्हूं अचणु शुरू थी विया आहिनि। गुज़िरियल हफ़्ते हिकिड़ो तमामु वॾो सुवालु इहो पैदा थियो त तंज़ानिया जी हिकिड़ी एयरपोर्ट आहे, तंज़ानिया बि अहिड़े क़िस्म जा पैक्स कया हुआ जहिड़े क़िस्म जो असां मुआहिदा सीपेक जे सूरत में चीन सां कया आहिनि, ऐं अहिड़ो ई अॻे में जो मिसाल श्रीलंका सां बि हुयो, अहिड़े ई मिसाल दुनिया जी ॿियनि मुल्कनि सां हुया। ऐं उन जी हिकिड़ी पूरी एयरपोर्ट उहा चीन पंहिंजे तहवील में वरिती आहे। उन सबबु इहो आहे त हुननि इमदाद ॾिनी ऐं उन जूं क़िस्तूं हुननि खे वापसि करणियूं जेके तंज़ानिया कोन करे सघियूं, ऐं पोइ मजबूरीअ तौरु जेके उन में थियूं लाइबिलिटीज़ में अची हुन एयरपोर्ट पंहिंजे कब्ज़े में रखी आहे। त जेसीं ताईं हू तव्हां पंहिंजी लाइबिलिटीज़ या जेके बक़ाया जात आहे उन वापसि न कंदव, क़िस्तूं वापसि न कंदव, तेसीं ताईं उहा एयरपोर्ट चीन जे हथ में हूंदी। इहो हिकिड़ो नियो कॉलोनियलिज़म आहे, हिकिड़ो नओं जेका बेठिकियती राज आहे जेको हिकिड़े नए अंदाज़ सां शुरू थिए पियो। मिसाल अॻे जेका पुराणी तारीख़ सां ॾिसूं था क्लासिकल दौर जी, त उन में सिधो सऊं कर्ज़ जे मद में कंहिं बि इलाइक़े ते कब्ज़ो कोन थियो आहे। तमामु क्लासिकल तारीख़ में इहो थियो आहे, कुझु फ्रांस जूं कॉलोनी जी एस्टेब्लिश थियूं आहिनि, आयरलैंड ऐं पोलैंड जे विच में अहिड़ा कुझु मामला थिया आहिनि जिन में वाक़ई बि ईअं थियो आहे त कर्ज़ जे बुनियाद ते हुननि सॼी रियासत रखी छॾी हुजे, या ख़ुदि सिंगापुर ऐं हांगकांग जा जेके मामला आहिनि उहे बि ईअं थिया हुया, पर उहे क्लासिकल दौर में न आहिनि। क्लासिकल दौर में असांखे सफ़ा कुझु आङुरनि ते ॻणण जहिड़ा मामला, हीअ जदीद दौर में हिकिड़ो असां जदीद था चऊं, पर हू त अञा हुनखे माबादु जदीद था चवनि, माना जिदत खां बि पोइ जो दौरु। छो त हुनजे ख़्याल में जेको जिदत जो दौरु आहे दुनिया में उहो 60 जे ॾहाके खां शुरू थी 90 जे ॾहाके ताईं हले थो, ऐं पोइ 2000 खां पोइ माबादु जदीद दौरु अचे थो, जंहिंमें जिदत पुॼाणा असां जेको आहे हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारियूं पिया, जंहिंजा मुख़्तलिफ़ एलिमेंट्स आहिनि। मोबाइल फ़ोन टेक्नोलॉजी, 3G 4G 5G नेटवर्क्स दुनिया में सदा मौजूदु आहिनि, इहे सभु मामला। ऐं सूडान में जेको आहे साउथ सूडान ऐं नॉर्थ सूडान जेके हिकिड़ा 2 स्टेट्स थियूं, मुंहिंजे ख़्याल में पोइ यूनिफिकेशन बि थी वेझो ई, ऐं उहा ॿई हिक ॿिए सां गॾिया। ऐं हींअर ताज़ो पुठिएं महीने में उन में जेको फ़ौज हुई उनजी सूडानी जेका आबादी ख़ासि तौर ते जेका जमहूरी हुकूमतूं हुयूं उन्हनि खे पामाल करण जे लाइ हुननि जूं मुख़्तलिफ़ झड़पूं हलंदियूं रहियूं, ऐं जेका सिविलियन गवर्नमेंट हुई उन जा तख़्ता ऊंधा करे नेठ फ़ौज पंहिंजो इक़्तिदार रखियो। अच्छा, उन इक़्तिदार खां पोइ जेका सूरत हाल साम्हूं आई उहा ॾाढी ख़ूबसूरत हुई, त उन इक़्तिदार खां पोइ जेका मुज़ाहमत साम्हूं आई उहा उतां जे नौजवाननि कई। इहा हिकिड़ी सूडान जहिड़े मुल्क में, जेतोणीकि सूडान हूअ तमामु घणो मुतहरिक रहियो आहे पंहिंजे सियासी ऐं नज़रियाती नुक़्ते नज़र खां, पर हिकिड़ी 22 सालनि जी छोकिरी उहा हिकिड़ो नारो खणी ऐं उहा जेको आहे लीड पई करे हिन सॼी मुज़ाहमत खे हिकिड़ी पब्लिक फिगर थी वई आहे पुठियनि ॾींहंनि में। इहो हिकिड़ो तमामु वॾी असांजे लाइ जेको आहे उहो सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। सुवालु इहो थो पैदा थिए त आख़िरकार पोइ सूडान जो जेको नुक़्ते नज़र आहे उहो किथे थो बीहे, जेको असां पॉलिटिकल स्पेक्ट्रम में या सियासी धाराऊं था चऊं, यकीननि साॼे पासे आहिनि, रजती धुरियूं आहिनि, को लेफ्टिस्ट या को प्रोग्रेसिव हुननि वटि को तसवुरु कोन्हे को, पर तंहिंजे बावजूदि बि जेको इहो नियो लिबरेशन जो जेको तसवुरु आहे आज़ादीअ जो, फर्दी आज़ादीअ जो ऐं गिरोही आज़ादीअ जो, क़ौमी आज़ादीअ जो ऐं डिक्टेटरशिप जे ख़िलाफ़ु इहो पंहिंजे पाण में ॾाढो वॾो सुवालु आहे जेको उभरे पियो।
बैनुल अक़वामी पसमंज़र ते। लिबिया में गुज़रियल कुछ ॾींहंनि खां नवां बहस पिया उभरनि अल जज़ीरा ते ॿियनि मुख़्तलिफ़ फोरम्स ते त लिबिया में जेको कर्नल मोमिर कज़ाफ़ी वारे दौर खे हाणे जेका हिकिड़ी नई सर्वे थी आहे हुन में 80% अवाम इहा ॻाल्हि कई आहे त बाबा कज़ाफ़ी वारे दौर ताईं असांजूं हालतूं तमामु बहितर हुयूं। जीअं कज़ाफ़ीअ जे दौर जो ख़ात्मो थियो आहे तीअं असांखे अहिड़नि मसइलनि अच मुंझाया जिन जो असां कॾहिं तसवुर बि कोन कयो। ऐं उन में वॾे में वॾी आहे खाधे जी खोट, त फूड शॉर्टेज थी आहे, फूड इनसिक्योरिटी थी आहे, जेका जेसीं ताईं कर्नल कज़ाफ़ी हुयो तेसीं ताईं घटि में घटि लिबिया में जेका खाधे जी खोट या ख़ुराक जो को बि चैलेंज या अहिड़े क़िस्म जो को मामिलो कोन हो। ऐं उनखे कीअं कंट्रोल पे कयो हुन ज़ाहिर आहे उहो साॻियो ई लेफ्ट वारो मॉडल हो जेको हुगो शावेज़ अपनायो। उनखां पोइ उते बि साॻियो मसइलो थियो ऐं हाणे जेको क्यूबा में बि साॻियो मसइलो आस्ते आस्ते कर खणे पियो त उते बि जेको आहे खाधे जी खोट जो सुवाल उहो उभरे पियो, जेतोणीकि अञा पंहिंजो हुन ते जेके सोशलिस्टिक पैरामीटर्स आहिनि इकोनॉमिक हुन ते बीठल आहे। ऐं गुज़रियल ॾींहुं हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त रिपोर्ट मूं पढ़ी, उहा मां दोस्तनि सां शेयर करण थो चाहियां। उहा हुई वाशिंगटन पोस्ट जी हिकिड़ो ज़बरदस्त वॾो आर्टिकल हो जेको ॾाढो सिंध जो जेको सुञाण तबिको हुनजे विच में ॾाढो बहस हेठि आहे। उहो त जेको अमेरिका में जेके बि कैपिटलिस्ट थिंक टैंक आहे उहा हाणे इन ॻाल्हि ते सोचण ते मजबूर थी आहे त असांजो जेको इकोनॉमिक मॉडल आहे उहो आख़िरकार एतिरो नाकाम छो पियो वञे। छा असांखे सोशलिज़म जे पासे वञणु घुरिजे? सुवाल आहे, तमामु वॾो सुवाल आहे, जेतोणीकि इन जा जवाब हुननि खे अहिड़ा ख़ातिर ख़्वाह कोन ॻोल्हे लधा आहिनि त बाबा हाणे बसि हू इनक़िलाबी थी विया इनक़िलाब। पर फेबियनिज़म जे बुनियाद ते जेको फेबियनिज़म हिकिड़ी सोसाइटी हुई, समाज हो, फेबियन सोसाइटी जेका इंग्लैंड में 1886 में इस्टेब्लिश थी। छो त उन वक़्तु जेको कार्ल मार्क्स जो दास कैपिटल पधिरो थी चुको हो ऐं जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॻु में ई इनक़िलाब 1840 में 1799 में मुख़्तलिफ़ इनक़िलाब फ्रांस में ॿियनि जॻहियुनि ते थी चुका। फेबियनिज़म जे बुनियाद इहो त असांखे जेको सुधारा खपनि पर उहे बिल तदरीज हुजनि, मतिलबु स्टेप बाय स्टेप हुजनि। असां वटि को तमामु वॾे पैमाने ते इनक़िलाब न हुजे जंहिंमें खून ख़राबो थिए। उहो हिकिड़ो तसवुर हिकिड़ो मॉडल हो जेको इंग्लैंड में शुरू थियो ऐं अॼु ॾींहं ताईं उहा जेके इंग्लैंड जा जेके बि खाॿीअ धुर जा माण्हू आहिनि उहे पंहिंजे पाण खे फेबियनिस्ट तसवुरु कंदा आहिनि। ख़ासि तौर ते वॾो जेको असां नालो रखूं त जॉर्ज बर्नार्ड शॉ, तमामु वॾो नालो आहे जंहिं औरतुनि जे हक़नि जे लाइ ख़ासि तौर ते औरत जे किरदार ते तमामु वॾो जेको आहे उहो कयो। उहो बि फेबियनिस्ट हो। हुनखे फेबियन बारक ओबामा जे नाले बि चवनि था त फेबियन सोशलिस्ट हो। बहरहाल ॻाल्हि खुटाइणी। सो उते हिकिड़ो नओं सुवाल इहो जनम वठे पियो। इहा जेका हिकिड़ी जेको आम माण्हू जी ॻाल्हि कान्हे। वाशिंगटन पोस्ट मतिलबु ईअं आहे जीअं असां वटि पंहिंजे हिन पाकिस्तान जी जहिड़ी तहिड़ी जेका थिंक टैंक आहे मुल्क जी उन में डान जो एडिटोरियल छपिजी वञे। उहा ॻाल्हि सोची बि त यार डान जहिड़े न्यूज़ पेपर को अहिड़ी जेको आहे पॉलिसी ते वञी सुवाल खयो आहे जेका यकीनन मुल्क जे कंहिं तमामु वॾे सघारे हुन हिसे खे ज़रूरु मुतासिर कंदी। इहो हिकिड़ो नुक़्ते नज़र जेको फिरे पियो। हुनजा जवाब हुननि कुझु ॿिया ॾिना आहिनि त बाबा तव्हां जेको आहे इस्लाहात आणियो, तव्हां मेडिकल सेक्टर में जेको आहे उहो रिआयतूं वधायो ऐं ख़ुराक जी हुन फ़राहमीअ खे यकीनी बणायो, माण्हुनि खे फ्री घर ॾियो वग़ैरह वग़ैरह, जेको पिणु अमेरिकाई मुआशिरे में अणथियणा कम आहिनि। अमेरिका जे मुआशिरे में ॿ शयूं तमामु घणियूं महांगियूं आहिनि। हिकिड़ी तालीम जो उते जेको 70% नौजवान आहे उहो स्कूल खां पोइ पढ़ी नथो सघे छो त तालीम उते तमामु घणी महांगी आहे। ऐं नंबर ॿियो हेल्थ, त जेका मेडिसिन आहे उते उहा एतिरी महांगी आहे जो हरूभरू को माण्हू टिकी फ़ोटो वठे ई कोन, छो त उहा उन्हनि खे जंहिं तरीक़े सां मिले थी जेको प्रोसीजर आहे उहो ॾाढो जो चैलेंजिंग आहे। उनजे करे हाणे हुन में हू रिफॉर्म्स आणण जे लाइ हू चवनि पिया त असांखे अहिड़ो मॉडल हुजे जंहिंजे तहत असां हिननि ॿिनि सेक्टर्स में पंहिंजा रिफॉर्म्स आणियूं ऐं माण्हुनि खे थोरो फैसिलिटेट कयूं। पर दिल्ली चवंदा आहिनि फारसीअ में त दिल्ली अञा घणो परे आहे। ॾंडो कश्मीर त ॿई पासा वहे पियो। हिकिड़े पासे जे लाइ हू मुजाहिदीन आहिनि, ॿिए पासे हू जेको आहे देशभक्त माण्हू आहिनि जेके इंडिया जे पासे बीठा आहिनि। कश्मीरी माण्हू छा थो चाहे, उनजी हक़ ख़ुदि इरादियत छा आहे, हुननि जो नुक़्ते नज़र छा आहे,
इहो सॼी मीडिया तां दुख आहे, सॼी मीडिया तां ग़ाइब आहे। ऐं ताज़ो ई हींअर गुज़िरियल 2 हफ़्तनि खां में को 35-36 नौजवान गुम थिया आहिनि कश्मीर मां, पाकिस्तान जेको आज़ादु कश्मीर आहे उन मां। 2 हफ़्तनि में 36 खनि नौजवान मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में पढ़ंदड़ उहे गुम थी विया आहिनि। बिल्कुलु ईअं जीअं असां वटि हिते बलोचिस्तान मां ऐं सिंध मां मुख़्तलिफ़ सियासी कारकुन ऐं नज़रियाती नौजवान नज़रियाती लॾो जीअं गुम थो थिए हुते गुम थो थिए। सुवालु तमामु वॾो आहे, पर शींहं खे केरु चए तुंहिंजे वात में धप आहे। इन सुवाल खे तमामु घटि खयो वियो। असांजी जेका अवामी वर्कर्स पार्टी इस्लामाबाद उन ते ॾाढा कैंपेन्स हलाया, रैलियूं हलायूं ऐं तमामु वॾियूं जेको आहे हुन ते बाक़ाइदे डिस्कशन्स कराया। कामिड़ आसिम सजाद अख्तर, कामिड़ तूबा ते एतिरे ताईं जो आज़ादु कश्मीर जे उन घर में उते बि वई जिते 3-4 नौजवान गुम थियल आहे। उन्हनि सां मिली, उन्हनि जो इंटरव्यू कयईं, उते पहुती। सो इहो बि हिकिड़ो वॾो ठॻीअ जो ठाह आहे, कूड़ो खेल आहे, जंहिं ते यकीनन कामरेड पंहिंजी नज़र विझंदो। पाकिस्तान में इमरान ख़ान साहब जूं जेके पॉलिसियूं आहिनि उहे हुनजो बेड़ो ॿुॾे बि थो आहिस्ते आहिस्ते। जेके हुनजा हमराह, हुनजी फ्रंट लाइन आर्मी, उहा सॼे जी सॼी ज़ख़्मी थी वई, कंहिंजा गोॾा पची पिया, कंहिंजो सीनो जलिजी वियो। हाणे उहे सभु हमराह पोइ मुड़णु शुरू थिया। उनखे ख़बर पई आहे त जंहिं तब्दीलीअ जो नाटक ऐं ड्रामो असां रचायो पियो, असल में असां कोन पियो रचायो। इहे नारा, इहे ॻाल्हियूं, इहो मैंडेट असांखे कंहिं ॿिए पे ॾिनो, असांखे पोयां कंहिं ॿिए सपोर्ट पे कयो। एतिरे ताईं जो कल्ह ट्विटर ते जेको असद उमर जे इस्तीफ़ा खां पोइ टॉप ते ट्रेंड हलियो, उहो हुयो त जेको आहे इमरान ख़ान खे छो सपोर्ट कजे। असद उमर खां पोइ इहो ट्रेंड पे हलियो त इमरान ख़ान खे छो सपोर्ट कजे। हुन में वॾी हिकिड़ी खेप आहे। इहे सभु जेके नौजवान जिन खे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस में पढ़ंदड़ नौजवान जिन खे इहो सेखारियो त बाबा तव्हां मुहिब वतन आहियो त तव्हां इमरान ख़ान खे सपोर्ट कयो। उहो अकेलो आहे जेको तव्हां सभिनी जा सभु मसइला हल करे थो सघे। तव्हांजी तालीम, तव्हांजी सिहत, तव्हांजी बेरोज़गारी ऐं तव्हांजो महांगाई, तव्हांजी खाधे जी खोट, सभु मामला इमरान ख़ान बसि जादू ऐं छड़ीअ सां गुम करे ॾेखारींदो। छो त असद उमर गुज़िरियल 8-9 सालनि खां अहिड़ियूं त वाहियात क़िस्म जूं तक़रीरूं कंदो रहियो जो हुन हिकिड़ो कॉमन सेंस हिकिड़ो डेवलप करे वरितो त बसि हाणे असद उमर ईंदो त 2 ॾींहंनि में सभु मामला हल थी वेंदा। मामला त हल थिया कोन, पर 8 महीननि में असद उमर पाण ढेर थी बीह रहियो। ऐं पोइ यकीनन इहो सॼो जेको हिकिड़ी सूरत हाल आहे उहा ईअं ॼण तब्दील थींदी नज़र अचे पई थी त जेके मालिक आहिनि उहे पंहिंजे शतरनि जे मोहरनि मां थोरो थोरो बेज़ार थिया आहिनि। ऐं हिन जे पुठियां पसे पर्दा ॿिया बि सबब आहिनि यकीनन, जेके मुख़्तलिफ़ फंड्स जे मामले ते आहिनि, दिफ़ाई बजट जे क्वेश्चन्स ते आहिनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि ते आहिनि जिन ते जेको PTI जो स्टैंड आहे उन में लॻे ईअं पियो त जेको असली जेको वाघ धणी आहे उनखे पंहिंजे हाणे जानवर सां एतिरी मुहबत रही कोन्हे। यूनान में ईअं थींदो हो त ढगनि जी वेड़ थींदी, पोइ हुन ढगनि जे वेड़ खां पोइ उन्हनि 2 ढगनि खे कुही, पोइ उन्हनि 2 ढगनि जो गोश्त वरी पचाए ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां खाईंदा हुआ। पाकिस्तान जो जेको असली वाघ धणी आहे उहो सॼी उमिरि ईअं कंदो रहियो आहे त ढगनि खे पाण में वेढ़ाए पोइ उन्हनि ई ढगनि खे पचाए ॾाढो ऐश ऐशरत सां खाई ओघरायूं ॾेई वरी ॿिया ढगा तयारु कंदो आहे। ॾिसे त हाणे 9 ढगो केरु थो अचे। सिंध में कावड़ आख़िरी ॻाल्हि थो कयां, तव्हांजो टाइम इलाही वठियो आहे, 5 मिंट आहिनि बाक़ी। सिंध में जेको वॾो इशू आहे हींअर उहो ऋण पियो थो भरे, उहा कापी कल्चर हिकिड़ो डेवलप थियो आहे त कापी थिए थी। कापी छो थी थिए, कापीअ जा सबब कहिड़ा आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ा 7 ई क़िस्म जा जवाब बि आहिनि। उहे जवाब मिसाल जे तौरु सॼो ॾींहुं दोस्त पढ़ंदा हूंदा फेसबुक ते त बाबा उस्ताद पढ़ाइनि कोन था ऐं जेको आहे कोर्स तमामु वॾो आहे ऐं जेको कोर्स में तब्दीलियूं थियनि कोन थियूं, उन में अपडेट थिए कोन थी ऐं ग़ैर लातालुकीअ जे बुनियाद ते अहिड़ा मामला ऐं टॉपिक्स आहिनि रखियल जेके कॾहिं बि कवर थी कोन था सघनि। इम्तिहानी निज़ाम असांजो पुराणो आहे वग़ैरह वग़ैरह अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा 7 ई क़िस्म जा जवाब आहिनि। ऐं जेकॾहिं कंहिं तालीम जे माहिर खे, पर उहो तालीम जो माहिर जंहिंजो फ्रेयर ई पढ़ियल हुजे,
घटि में घटि मां हाणे हिन नुक़्ते नज़र ते आहियां त तालीम जो माहिर ॿिन्हिनि मसइलनि जे जड़ खे कोन थो सम्झी सघे जेसीं ताईं हुनजो फ्लेरी पढ़ियल न आहे। जेकॾहिं फ्लेरी पढ़ियल आहे त पोइ सम्झी सघंदो त हिन जो असली मसइलो इहा जेका सतही स्ट्रक्चरलिज़म आहे उहो कोन्हे हुनजो असुलु मसइलो हुनजे पाड़ में आहे जिथां खां उहो शुरू थिए थो। मिसाल जे तौर ते जेका तालीम जो बुनियादी सुवालु आहे उहो बुनियादी सुवालु कापी सबबु कोन्हे असांजे तालीमी निज़ाम जे ख़राबीअ जो, इहो नतीजो आहे ऐं इहो नतीजो आहे जंहिंजो ॿिज 1886-87 में अंग्रेज़ हिते पोखे आहे। अचनि ॾेती लेती जा मामला अचनि त ज़ाहिर आहे अंग्रेज़ साहिबु पाण त कोन वञी माण्हुनि खां पैसा उगाड़े ईंदो ई अचे पाण वटि रखंदो, यकीनन हू कंहिं लोकल माण्हू खे उमाणींदो। उन माण्हू ते हुनखे भरोसो हुयो कोन त हिन खे उमाणिया थो अहिड़ो पढ़ियल माण्हू मोटी अचे मूंखे कहिड़ो हिसाब किताब ॾींदो। तंहिंजे करे हुननि हिकिड़ो अहिड़ो भॻल टुटल ऐं हिकिड़ो मुद्दे ख़ारिज जंहिंखे मां त तालीमी निज़ाम ई कोन थो चवां पर छो त असां जेको आहे हुनखे नाम निहाद तालीमी निज़ाम तस्लीम कयूं था, हिकिड़ो भॻल टुटल अहिड़ो हिकिड़ो प्रोहलड़ो तस्वरनि जो गॾाए मिड़ई हिकिड़ो तस्वर ॾिनो त जीअं असां हिकिड़ा भला ग़ुलाम ऐं भला नौकर पैदा करे सघूं जेके अंग्रेज़ सरकार जा जेके उहे पुराणा ऐं आपेशाहाणा जेके मुफ़ाद आहिनि ख़ासि तौर ते मईशी सियासी मुफ़ाद आहिनि उहे हासिलु करण में हुननि जा ॿांह ॿेली थी सघनि। हाणे उन में का बि चिटाई कोन हुई। हिकिड़े पासे उहो तालीमी निज़ाम मदरसनि वारी तालीम खे राइज पियो करे, ॿिए पासे उहो तालीमी निज़ाम अंग्रेज़ी तदरीस सिर्फ़ु अंग्रेज़ी ॿोलीअ जे तदरीस खे राइज पियो करे पर उन में सियासत, फ़लसफ़ो, साइंस, साइंसी तहक़ीक़, तिब, रियाज़ी अहिड़े क़िस्म जा मौज़ू पढ़ाइण खे घणी तरजीह कोन पियो ॾिए। बुनियादी उहे सुवाल जिन सां हिकिड़ो माण्हू ख़्वांदा त थी सघे थो, ख़्वांदा मतिलबु त हू पंहिंजो नालो लिखी सघे, पंहिंजो 2-3 जेको आहे जुमलनि जो हिकिड़ो नंढो ख़त लिखी सघे, जवाबु ॾेई सघे, माण्हुनि खे का ॻाल्हि पेश करे सघे, ॿुधाए सघे, पर हू हुन में एतिरी इल्मी शऊरी बसीरत ऐं जसारत न हुजे त हू माण्हुनि खे तमामु गहरी तनक़ीदी छेद सां ॾिसी सघे। ऐं पोइ हुननि हिकिड़ो क्लास पैदा कयो त हिकिड़ो बाक़ाइदे तबिको पैदा कयो जिन में सर, अलामा, डॉक्टर, जनाब ऐं जेको आहे वॾेरा जेके ख़ान बहादुर उन्हनि जो हिकिड़ो बाक़ाइदे क्लास उन्हनि पैदा कयो जेको अॻिते हली उन्हनि जे ई ठाहियल मुफ़ादनि खे अॻिते खणी ऐं उन ई साॻे तालीमी निज़ाम खे जारी रखे। 1947 में अंग्रेज़ वियो पर ॼण अंग्रेज़ वियो ई कोन, छो त हुनजो जेको मईशी सियासी स्ट्रक्चर आहे जेको ढांचो रखियलु हो उन जेको आहे वॾेरा शाहीअ वारो, उन फ्यूडलिज़म वारो, उन जेको आहे सरमाएदार वारो, उन पीर वारो, उन ख़ान बहादुर वारो, उहो असां वटां वियो ई कोन। हिकिड़ो त असांजे सियासी माहौल मां उहो अंसर निकिरी ई कोन सघियो। नंबर 2 त हुन जेको तालीमी बुनियाद जेके रखिया हुआ उहे अञा ताईं उहे साॻिया ई उन जेको आहे उन रिवायती नुक़्ते नज़र ते हुया जेके अंग्रेज़नि खे घुरबल हुआ। नतीजे जे तौर ते पुठियनि 72 सालनि में असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़बरदस्त क़िस्म जा मुलाज़िम पैदा करे सघिया आहियूं, बहितरीन जाखोड़ी माण्हू जेके पंहिंजे सर्विसिस में जेको पंहिंजे रियासत खे वधि खां वधि पैदावार हासिलु करे ॾियण में या पंहिंजे मालिकनि खे वधि खां वधि मराहतूं हासिलु करण में मदद ॾेई ॾेखारनि, पर असां को बि तनक़ीदी शऊरी तसलसुल क़ाइमु कोन करे सघिया आहियूं जेको हिन पूरे निज़ाम जो जेको बुनियादु आहे, जेको हुनजो जेको छा चइबो आहे डिकॉटॉनी आहे जेका हुनजी हिकु हटी आहे हुनखे चैलेंज करे सघे। ॿिए पासे इंडिया में इन ते तमामु घणो कमु थियो आहे, जेतोणीकि आहे साॻियो ई बैठिकियती राज। इंडिया में इन्हनि सुवालनि ते तमामु घणो कमु थियो ऐं उन में जेको तमामु घणे खां घणो कमु कयो उहो टैगोर कयो। आज़ादीअ खां पोइ जेको उन इंडिया में तमामु घणो कमु थियो उहो टैगोर कयो ऐं टैगोर उते हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो तालीमी निज़ाम राइज कयो जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु स्किल्स ते बेस्ड हुयो त जेके ॿार आहिनि उन्हनि जा जेके महारतूं आहिनि उहे उन्हनि खे वधाइजे।
रटियल शयूं ऐं अंग्रेज़नि वारो जेको पुराणो रस्मी तरीक़ेकार उन सॼे खे ख़तमु करे उन हिकिड़ो ज़बरदस्त शांति निकेतन इदारो इस्टेब्लिश कयो। उन जे बारे में जेकॾहिं तव्हां पढ़णु था चाहियो त इंदिरा गांधी जो किताबु आहे मुंहिंजी कहाणी। तव्हां इंदिरा गांधी जी आत्मकथा ज़रूरु पढ़ो। उन में उनखे तव्हां भरपूर जेको आहे उहो मालूमात मिलंदी त आख़िरकार जेको शांति निकेतन आहे उहो कीअं हलंदो, उनमें फंक्शन कीअं थींदो, ॿार पढ़ंदा कीअं, पढ़ंदा बि हुआ या इंजॉय कंदा हुआ। पोइ हिकिड़ो पूरो हुनजो स्ट्रक्चर हो। असां वटि हिते असांजे हिन में जेको हिकिड़ो जाग्राफिकल एरिया आहे 4 सूबनि वारी 5 वारी, उन्हनि में अहिड़ो को बि स्ट्रक्चर असां तालीम जो बुनियादी स्ट्रक्चर, बुनियादी ढांचो डेवलप करे ई कोन सघिया आहियूं, अॼु ॾींहं ताईं कोन करे सघिया आहियूं। असां शयूं उधारियूं वरितियूं आहिनि त जेके तालीम में मज़मून असांखे पढ़ाइणा आहिनि उहे पढ़ाइणा आहिनि जेके दुनिया में हलनि था, जेके दुनिया में राइज आहिनि। असांजो जेको बुनियादु आहे शऊर जो उहो आहे 16-17 सदीअ में जेको शाह वलीउल्लाह ऐं पोइ 18-19 सदीअ में सर सैयद अहमद ख़ान पंहिंजे लेक्चर्स में पंहिंजे ॻाल्हियुनि में ॾिनो। असां वटि जेको तालीमी फ़लसफ़े जो बुनियादु आहे उहो 16-17 सदीअ वारो। असां जेको तवक़ुआत रखियूं वेठा आहियूं उहो 21 सदीअ जा जेके तालीमी मज़मून आहिनि उहा रखियूं वेठा आहियूं। हाणे माना उहा यकीनी तौर ते अहिड़ी सूरत हालात असां वटि जेको बुनियादी मवाद आहे, जेका सतही असांजी हैसियत आहे उहा आहे त असां बाफ़ ते हलण वारी इंजण ते पहुता आहियूं। पर असां था चऊं त हिन बाफ़ वारी इंजण खे असां बुलेट ट्रेन सां मुक़ाबिलो करायूं, मुमकिन ई कोन्हे। इहा ॻाल्हि ई अजायो करणु आहे त तव्हांखे इहा बाफ़ वारी इंजण ख़तमु करणी पवंदी, तव्हांखे हिन में जिदत आणणी पवंदी। पोइ बाफ़ वारो जेको सर सैयद अहमद ख़ान वारो ऐं शाह वलीउल्लाह वारो इमाम गज़ाली वारो तालीमी तसवर, हाणे हुन में थोरी हिकिड़ी नंढड़ी वज़ाहत मूं अॻे लिखियो बि आहे, टाइम इलाही वठियूं आहे, 2 मिंट बसि ॻाल्हाए मां ॻाल्हि ख़तमु कयां थो। त जेको इमाम गज़ालीअ वटि जेको तालीम जो तसवुरु चवंदो त इल्म 2 क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो इल्मु आहे रहमानी इल्मु, ॿियो इल्मु आहे शैतानी इल्मु। रहमानी इल्मु उहो इल्मु जेको तव्हांखे अलाह, फ़रिश्तनि, आफ़ाक़ियत, कुदरत ऐं मज़हब जे वेझो आणे, उहो रहमानी इल्मु आहे। उन सां चंबड़ी पओ, उन सां गॾिजी पओ। जेको इल्मु तव्हांखे दुनिया जे वेझो आणे, दुनिया में फासाए, तव्हांखे जेको आहे मादियत जा सुवाल हल कराइण जा करे, तव्हांखे हरूभरू रियाज़ी सेखारे जो तव्हां हुन में वचुड़िजी पओ, अहिड़े क़िस्म जा इल्म जेके तव्हांखे हिन दुनिया जे चंगुल में अंदरि फासाइनि, सभु जा सभु शैतानी इल्म आहिनि, उन्हनि खां परहेज़ कयो। हाणे असां उन गज़ाली वारे तालीमी मॉडल ते 2 खयूं बीठा आहियूं, रुगो मुला कोन आहियूं बीठा आहिनि। रुगो इहो मसइलो मुलनि सां न आहे, इहो असांजो जेको पाकिस्तान जो निसाब आहे उन में इहो आहे बुनियादी सुवाल। पाकिस्तान जे निसाब में जेको बुनियादी मक़सदु ॾिसंदव न त निसाब जेको हिकिड़ी क़ौमी हिन सां इत्तफ़ाक़ राय सां डेवलप थींदो आहे, उन बुनियादनि मां हिकिड़ो बुनियादु आहे त पाकिस्तान जे क़ौम जो तालीमी अवल तरीन मक़सदु इहो आहे त हू पाकिस्तान में रहंदड़ सभिनी क़ौमुनि ऐं इकाइयुनि जे माण्हुनि मां सुठा पाकिस्तानी, नंबर 2 सुठा शहरी ऐं नंबर 3 सुठा मुसलमान पैदा करे सघे। माना जेकॾहिं को ओड आहे, को जेको जेकॾहिं को मेघवाड़ आहे, को वाणियूं आहे, को कंहिं ज़ात में आहे, को कंहिं ज़ात में आहे, को काद्यानी आहे, को हीअ आहे, को हू आहे, उन सां पाकिस्तान जे उन तालीमी मक़सदनि जो कुझु वञे ई कोन थो। पहिरें बुनियाद खां ई हू ख़ारिज थी आहे। माना हू तालीम नथा पिराए सघनि, मतिलबु हू सुठा शहरी नथा थी सघनि, छो त हू सुठा मुसलमान नथा थी सघनि, ऐं सुठा मुसलमान नथा थी सघनि त पोइ सुठा पाकिस्तानी कीअं थींदा। हाणे उन सॼे स्ट्रक्चरलिज़म ते पूरो हिकिड़ो निज़ाम हले थो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त आहे 16-17 सदी वारी जेका ट्राम जेका बाफ़ ते हले थी, 18 सदी वारी बाफ़ ते, पर असां था चाहियूं त हाणे मुक़ाबिलो करे 21 सदी वारी जेका बुलेट ट्रेन आहे उन सां। ऐं पोइ असां वेठा राग ॻायूं त कापी बंदि कंदासीं त सभु शयूं थी वेंदियूं बाबा।
कुझु बि कोन थींदो। मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां त तव्हांखे जेकॾहिं पेट में को फटु हूंदो या को आंड्रे में फटु हूंदो त तव्हांखे बुखारु निकिरंदो, यकीननि तव्हांखे बुखारु निकिरंदो। उहो बुखारु पोनिस्टान जे टिकीअ सां या पेनाडोल जे टिकीअ सां घटि थी वेंदो वक़्त जे लाइ, पर उहो कॾहिं बि मुकमल तौर ते छॾे कोन वेंदो जेसीं ताईं तव्हां हुन पेट आंड्रे वारे फट हुन अपेंडिक्स जो इलाजु कोन था करायो। हाणे मतिलबु तव्हां कापी ख़तमु करे छॾी, तव्हां ज़बरदस्त क़िस्म जो जेको आहे साफ़ शफ़ाफ़ इम्तिहानी माहौल, पर इम्तिहान जंहिं शइ मां वरितो थो वञे उहो कुतो त हुन में मोह पियो आहे न इमाम ग़ज़ाली वारो। उहो शाह वलीउल्लाह वारो जेको इस्लामी तालीमी निज़ाम ऐं निसाब में जेको बहितरीनु मुस्लमान पैदा करण वारो तस्वर आहे, जेको तव्हांखे इहो सुवाल बि कोन थो करणु ॾिए त जेका इंसान जी तख़लीक़ थी आहे तख़लीक़ थी आहे या इंसान इवाल्व थी नसुल दर नसुल तरक़ी करे हिन मंज़िल ताईं पहुतो आहे। जॾहिं तव्हां इहो बुनियादी सुवाल ई कोन था करे सघो त पोइ लख चकर तव्हां कापियूं ख़तमु कयो, मास्तरनि ते ॾंडो वहायो, बेइज़तियूं करायो, जीअं वणेव तीअं कयो, तव्हांखे को बि नतीजो कोन मिलंदो। तव्हां सॼी महिरबानी।